सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन अॼु असां कुझु ॻाल्हि ॿोल ठर या मजमूई सिंध जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ ही ख़ुसूसी प्रोग्राम रखियो आहे। असांखे अॼु ज्वाइन कयो आहे चेयरमैन सेक्युलर सिंध फोरम जे अॻवान साईं राज कुमार। राज साईं, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। महिरबानी सर्वे साईं, महिरबानी। राज साईं, सिंध में मजमूई सूरत हाल जेकॾहिं ॾिसूं त ॾाढी अजीब थींदी पई वञे, पर जेकॾहिं अञा अॻिते हलूं ताज़ो थींदड़ थर में जेके ॿ नौजवान भाइरनि जी ॾींहुं ॾिठे क़तल थिए थो ऐं जेकी मजमूई सूरत हाल जंहिं तंग गली ॾे वञे पई, ख़ासि करे सिंधी हिंदुनि सां जेकी सूरत हाल आहे, सिंधी मुसलमाननि सां जेकी सूरत हाल आहे, इन सॼी मजमूई सूरत हाल खे तव्हां कीअं पिया ॾिसो? वॾी महिरबानी। सबको पहिरियों त ॾुखाईंदड़ वाक़ियो साईं गुलाम मुस्तफा लाखो जेको सॼी उमिरि जंहिं आर्टिकल 2 जी मुखालफ़त कई, स्टेट रिलीजन जी मुखालफ़त कई, उहो हिन दुनिया खे छॾे वियो ऐं असांखे ॾाढो दुख थियो। ऐं हिकु मुंहिंजे हिसाब सां रिलीजियस माइनॉरिटीज़ ऐं सिंधी क़ौमी कारकुननि लाइ जेका छपर छांव उहो असांखे छॾे वियो। असां बि हुते तदफ़ीन खां करावत खाती हाणे मोटिया आहियूं। हाणे चवंदा पंहिंजे मौज़ू ते असुल में त जेके असांखे सभ खां पहिरियां जेको आहे तारीख़ी पस मंज़र में वेंदासीं त ही ॿ मुल्क जेके ठहिया इंडिया ऐं पाकिस्तान, उहे ठहिया ई बुनियाद ते ग़लति नज़रिए ते, हिकु हिंदू क़ौम बि मुस्लमान क़ौम, जेके कॾहिं बि क़ौमूं थियनि कोन थियूं। ही ॿई इस्लाम हिकु मज़हब आहे, मुस्लमान उनजा फॉलोअर आहिनि ऐं हिंदू मत आहे जेको धरती मां फुटियल आहे, जंहिंखे बि असां क़ौम नथा चई सघूं। ठही विया इतफ़ाक़ हो, तारीख़ जो इतफ़ाक़ हो। उन खां पोइ पाकिस्तान जे अंदरि जेकी हिकु थ्योरी हुई उहा हिंदू दुश्मनी ते ॿधल हुई ऐं जेका अॼु ॾींहं ताईं उन पॉलिसी ते लगातार अचे पई। ओवरऑल हालात त पूरे सिंध जा इहे रहिया आहिनि, पर हिकिड़ो वक़्तु इहो त अपर सिंध में माण्हू जॾहिं शाम जो सांझी खां पोइ निकिरी कोन सघंदा हुआ त थर ऐं लाड़ में माण्हू 24 कलाक घुमंदा वधंदा हुआ। अपर सिंध में इहा सूरत हाल हूंदी। शुरू में जॾहिं जनरल ज़िया हिकिड़ो धाड़ेल फैक्टर सिंध में तयारु कयो ऐं उन धाड़ेल फैक्टर तयारु करण जो मक़सदु इहो हो त सिंध जा ॿेला ख़तमु कजनि ऐं हू उन में कामयाब विया। ऐं उन में छा हो त उन्हनि स्टार्टिंग कई सिंधी हिंदुनि खां ई। मिसाल जेकॾहिं सिंध में पहिरियों माण्हू जेको अगवा थियो
उहो सिंधी हिंदू हुयो डॉक्टर दयाराम मीरपुर माथेल मां ई थियो। उन खां पोइ सिलसिलो हलंदो वियो माण्हू अॻुवाट थींदा विया ऐं उहो हिंदुनि खां जॾहिं हटी करे पोइ त पूरे मुआशिरे जो हिसो बणिजी वियो। किडनैपिंग फॉर रैंसम इहो ॼण को पोइ हिंदुनि लाइ इशू न थियो, इहो पूरी सिंध में इशू थियो। पोइ इहो गुज़रियल 2-3 सालनि खां जेको सिंध जी पुरमुन धरती हुई जिथे माना कॾहिं माण्हू इहो चवंदा त बाबा हिते को त कंहिंजी चोरी बि कोन थी थिए, माण्हू घरनि खे ताला बि कोन्हे हणंदा, ईअं गऊं मेंहियूं मालवंड माण्हू आहिनि पूरे थर जा, ईअं उपिन बीठियूं आहिनि, कॾहिं का फुर जो नालो ई न हो। उते फुरूं शुरू थियूं, मोटरसाइकिलूं माण्हू खसण शुरू थिया। उन खां पहिरियों दफ़ो तारीख़ में हिकिड़ो त वाक़ियो अॻु में थियो शिव मंदिर में जेको आहे माण्हू मारियाऊं, लेकिन उहो तमामु पुराणो वाक़ियो थियो। उन खां पोइ 2 साल अॻु अमरकोट में माली बिरादार 2 मारियाऊं, हिकु अशोक उन जो नालो, ॿियो मूंखे जो नालो ज़हन में न आहे, ऐं उन जो पूरी सिंध में हिकिड़ो वॾो एहतजाज थियो। लेकिन अॼु ॾींहं ताईं उन जो कई बि कातिल न पकड़िया, न उन्हनि ते का FIR दाख़िल कयो, न वरी का उन्हनि खे सज़ा आई, उहो केस लहे मिटी थी वियो। उन खां पोइ ही गुज़रियल हफ़्ते तव्हां ॾिठो त चंदर महेश्वरी ऐं दिलीप महेश्वरी ॿ नौजवान ॿाहिरि जेके आहिनि सुबुह जो 7-7:30 बजे दुकान ते वञनि था, ऐं जेको फुर जो टाइम ई न आहे, छो जो सुबुह जो त कंहिं माण्हू वटि कैश हूंदी कोन्हे जो चइजे फुर जो वाक़ियो ऐं 2 नौजवाननि खे मारे विधऊं। बुनियादी तौर ते हू थर जो अमन तबाह करणु चाहिनि था ऐं हू चाहिनि था हू जेकी उहा पॉलिसी जेकी मूं तव्हांखे ॿुधाई त उहा हिंदू दुश्मनी पॉलिसी आहे त बाबा थर जीअं त पूरो मेजॉरिटी हिंदू इलाइक़ो आहे, पूरे अमरकोट हुजे, मिठी हुजे, इहे पूरा मेजॉरिटी हिंदू हुजण जे करे उन्हनि ख़ौफ़ क्रिएट करणो आहे। मिसाल 2 मासूम ॿारनि सां रेप थियो, मिसाल विजंती मेघवाड़ जो वाक़ियो थियो ऐं कंहिंखे बि का सज़ा न आई। आख़िर में इहा ख़बर पई त बाबा इहो राजूड़ा फ़ैसिला थिया, छोकिरियूं जा रुआ थियनि पिया, जंहिंमें पीर सरंदी खुले ऐलान थो करे त मूं 10 लाख माण्हू जेको आहिनि मुस्लमान के आहिनि, उन में जेको आहे 90% औरतूं आहिनि। हाणे ही सिलसिलो अॻिते वधी कतल न शुरू थिए थो पियो। मां त सम्झां थो त ही हिकिड़ो कारण आहे, हिकिड़ो रीज़न आहे सिंध जे उन पुरमुन इलाइक़े जिते हिंदू मुस्लमान जो को तफ़ावत ई कोन हो, जिते होलियूं ॾियारियूं ईदूं सभु गॾिजी मल्हाईंदा हुआ ऐं जिते चवंदा त गऊं खे बि कुठो कोन वेंदो हो। मिठी जे लाइ त इहो मशहूरु हूंदो त बाबा गोश्त गाओ गोश्त कोन हलंदो, बाकरो गोश्त शहर में तो मुस्लमान बि रहंदा पर गाओ गोश्त कोन कंदा हिंदुनि जे एतिराम खां, छो जो हिक ॿिए सां एतिरो हुन जूं मोहबतूं प्यार रहियो जो उहो एतिराम चवंदा बाबा हाणे असां हिक ॿिए सां गॾु आहियूं त गाओ गोश्त न आहे खणो। उते जेको आहे जॾहिं खां हिननि 2010 जी बोर्ड खां पोइ हाफ़िज़ सईद खे लाथो ऐं हाफ़िज़ सईद उते मदरसनि जो जाल विछायो ऐं फलाह इंसानियत जे नाले ते ख़िदमत फलाह इंसानियत जे नाले ते फलाही तंज़ीम जोड़े ऐं माण्हुनि खे इमदादूं शुरू कयूं त हुते उन खां पोइ गऊं कटकुट जो कुझु बि आम थी वियो। मूंखे कोई एतिराज़ न आहे, छो जो मां बुनियादी तौर ते जेको आहियां इंसान दोस्त आहियां, मुंहिंजो जेको मज़हब दीन धर्म आहे उहो मुंहिंजी इंसानियत आहे। पर हाफ़िज़ सईद जे अचण खां पोइ शयूं तब्दील थियण शुरू थियूं ऐं ही जेके कतल आहिनि, ही जेके वारदातियूं आहिनि, ही जेको थर जो अमुन जो तबाही आहे त उन जो हिकिड़ो कारण जेको मुंहिंजी समझ में आहे उहो ई आहे त बाबा थर मां हिंदुनि खे भॼाइजे, छो जो बिज़नेस कम्युनिटी अॼु बि बिज़नेस जो होल्ड अक्सर सिंध में हिंदुनि जो आहे ऐं थर में बि हिंदुनि जो आहे त उन्हनि खे वरी जॾहिं खां कोयलो निकितो आहे, कोयलो जेको आहे कारो सोन आहे, कारे सोन जी वारसी उन इलाइक़े में हिंदुनि खे बर्दाश्त करणु मुंहिंजे हिसाब सां जेको आहे ॾाढो ॾुखियो आहे ऐं ही सभु शयूं उन जो कारण आहिनि। राजसाईं, हाणे हिन 2 भाइरनि जो क़तल थिए थो ऐं अॼु ताईं जेको आहे उहे नारियुनि जो जबरी मज़हब मटाइण ऐं उन्हनि खे ज़ोरी शादी करण वारा मामला हलनि पिया।
इन ॿिनि भाइरनि वारे केस जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? भाईजान हिन जेको ही प्रोटेस्ट थियो एॾे वॾे पैमाने ते असां थी पोइ हिते जॾहिं असां कराची प्रेस क्लब ते हुआसीं त हिकु थर जो अॻवान हुयो, हुन चयो त 125cc मोटरसाइकिल जेकी इन्वॉल्व हुई उहे 2 माण्हुनि खे मर्डर करण में, त राति जो चौकीदारनि खे उहे ई साॻी मोटरसाइकिल ते 8 चौकीदार आहिनि कोमिटी में, उन त पंहिंजी तकरीर में चयो त उन्हनि खे हू धमकाइण आया त चौकीदार थाणे ते विया, चयो बाबा असां ड्यूटी बि करण लाइ तयारु न आहियूं, मथां असांखे मारे विझनि। ऐं पोइ सुभाणे ख़बर पई त बाबा कुझु माण्हुनि गिरफ़्तार कया आहिनि हिननि शक जे बुनियादनि ते, ऐं इहा बि साॻी जो रिज़ल्ट इहो साॻियो निकिरंदो जेको अमरकोट में 2 खून थिया, उहे 2 भाइर हुआ ऐं उनजो रिज़ल्ट अॼु ताईं कुझु न निकितो आहे। ऐं मां सम्झां थो त मूंखे का उमेद कोन्हे, छो जो पाकिस्तान जी कोर्ट जो हाल तव्हांजे साम्हूं आहे त सिंध में कानून पास थियल आहे त 18 साल जी घटि उमिरि जो ॿार शादी नथो करे सघे, पर जॾहिं सिंधी हिंदू नियाणियुनि जो इशू अचे थो त कोर्ट अखियूं ॿूटे थी। 3-4 केस नियर फ्यूचर में थिया आहिनि जन खे 2 छोकिरनि खे कोर्ट अंडर एज में बि चयो बाबा हवाले करे छॾियो बिकॉज शी इज लुकिंग फिजिकली 18 लुकिंग यंग। अच्छा, हिकु छोकिरी खे सिर्फ़ हिननि दारुल अमान में ॾिनो, पर उन ते छोकिरे ते अगवाकार ते को केस दाख़िल न कयो ऐं उनखे लीगल हस्बैंड करार ॾेई उनखे रिटर्न में ॾिनो बाबा तूं पंहिंजी ज़ाल सां मिले अची वञी सघे थो शेल्टर होम में, ऐं जॾहिं हू 18 सालनि जी थींदी त पोइ वठी वञा। पाकिस्तान जी कोर्टुनि जो हाल आहे इहो, त उहे कोर्टूं जेके हिंदू नियाणियुनि जे इशू ते अहिड़ा फ़ैसिला ॾियनि थियूं, मूंखे त उन मां उमेद का बि नज़र नथी अचे। मां तव्हांखे हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो ॿियो ॿुधायां थो। डंडो अलायार में पवन कुमार जेको अंडर एज हो, मुंहिंजे ख्याल में 14 या 15 सालनि जो हो, मैट्रिक जो शागिर्द हो, त हू उन खे चयो त बाबा हू ख़ुशी सां मुस्लमान थियो आहे। सिंध हाई कोर्ट में मुखी रतन कुमार जो पोटो मुखी रतन कुमार ओपनली चयो साईं असांखे हिनजे मज़हब ते एतिराज़ न आहे, पर जीअं त ही 18 साल को घटि आहे तंहिंजे करे ही असांजे घर में रहे, मुस्लमान जी हैसियत में रहे। इस्लाम किथे थो चई मना करे त ॿार जेकॾहिं मज़हब चई थो करे त वालदीन वटि न रहे, ऐं असां जंहिंजी परवरिश करे सघूं, हिनखे आला तइलीम ॾियारे सघूं, भली मुस्लमान हुजे त रहे त असांखे। पर हाई कोर्ट जे जज वाज़े मना कयो त बाबा जीअं त हाणे मुस्लमान आहे तंहिंजे करे ही तव्हांजो न आहे, ही तव्हां वटि नथो रही सघे, ऐं उनखे पोइ पीर सरंदी जे हवाले कयो। हाणे उहो ॿार पवन कुमार जेको उहो पीर सरंदी वटि थो रहे। बदकिस्मती ॾिसो न, हाणे वेझड़ाई में रिंकल कुमारी जो वालिद गुज़ारे वियो, जंहिंखे अॼु 13 ॾींहं थिया आहिनि, 14 ॾींहं। त हाणे जॾहिं हू साॻे शहर में रहनि था त उन्ही खे इजाज़त नथी ॾिनी वञे त पंहिंजे फौत थियल वालिद जो मुंहुं ॾिसी सघे। बाबा ही कहिड़ो तरीक़ो आहे? जेकॾहिं को माण्हू तव्हां चओ था बाबा जबरी मज़हब न आहे, रज़ा ख़ुशी सां आहे, जॾहिं रज़ा ख़ुशी सां मज़हब तब्दील थींदा आहिनि, रिश्ता त कोन्हे टुटल आहे न। पूरी दुनिया में माण्हू मज़हब तब्दील कंदा रहंदा आहिनि, लव मैरिजिस कंदा रहंदा आहिनि, त पोइ तव्हां उन्हनि खे वालदीन खां एॾो परे छो था रखो? माना तव्हांखे अञा बि एतिरो ख़ौफ़ आहे जो बाबा त माना जॾहिं तव्हांजे अंदरि सचाई आहे, तव्हां सम्झो था लव मैरिजिस आहिनि, त पोइ तव्हांखे छाजो ख़ौफ़ आहे त तव्हां उन्हनि खे पंहिंजे माइटनि सां नथा मिलायो? ॿियो ऐं कोर्टूं अहिड़ा फ़ैसिला थियूं ॾियनि, त मां नथो सम्झां त पाकिस्तान जी कोर्टूं को अहिड़ो इंसाफ़ हिननि खे ॾेई सघनि। राज साईं, इन सॼी सूरत हाल में जेकी तव्हां हेॾी गंभीर सूरत हाल ॿुधायो था, इन में लीडरशिप ऐं ख़ासि करे सिंधी हिंदुनि जी लीडरशिप आहे बि नाहे, ऐं जेकॾहिं आहे त उहा केतिरी एक्टिव आहे, जे नाहे त उहा कॾहिं थींदी? बदकिस्मती आहे त सिंधी जेकी हिंदू लीडरशिप नामनियाद लीडरशिप आहे त उन्हनि खे ख़ैरात में सीटूं मिलनि थियूं, बल्कि ख़ैरात न चऊं त हू ख़रीद था कनि। मिसाल रिज़र्व सीटूं रखियूं वियूं आहिनि ऐं मिनारिटी लाइ। सभ खां पहिरियां त मां मिनारिटी लफ़्ज़ जे ख़िलाफ़ आहियां। वी आर सन ऑफ सॉइल, असां धरती धणी आहियूं। छाजा असां मिनारिटी आहियूं? असां हज़ारनि सालनि खां हिते हिन धरती ते रहूं पिया। सुभाणे हिकिड़ो सिर्फ़ मज़हब जे नाले ते अफ़गानिस्तान में मां अचे पाकिस्तान में शिफ्ट थिए थो ऐं शिनाख्ती कार्ड उनजो ठही थो वञे त हू मेजॉरिटी थी थो वञे।
हिकिड़ो हिंदुस्तान जो मुहाजिर जेकॾहिं कराची अची रहे थो ऐं शनाख्ती कार्ड ठाराए थो त हू जेको आहे सन ऑफ सॉइल हू थियो मेजॉरिटी थो बणिजी वञे। जेके हज़ारनि सालनि खां असां रहूं था उहे जेके आहियूं मिनारिटी आहियूं, इन जे करे मां मिनारिटी खे नथो मञा। असांजो जेको आइन थो चए त उन्हनि मिनारिटी जे जेके लीडर्स आहिनि उन्हनि खे 5 करोड़ 8 करोड़ 10 करोड़ में हू MNA थींदा त हुननि जो पोइ पंहिंजे माण्हुनि सां वास्तो कतई नथो रहे, छो जो हू ख़रीद था कनि। जॾहिं हू जस्ट लाइक हिकिड़ो बिज़नेसमैन हथनि में का शइ ख़रीद कंदो आहे त पोइ उन पंहिंजी खे ॿीणो टिणो चवणो करण लाइ हूंदो आहे, न कि पंहिंजी कम्यूनिटी या पंहिंजनि माण्हुनि लाइ हूंदो आहे। तंहिंजे करे जे असां वटि लीडरशिप जो वॾो फुक़दान आहे। असां वटि ॿी बदकिस्मती छा आहे त पार्टियूं बिलियंस रुपीस कमाइनि थियूं इन्हनि रिज़र्व सीटुनि खां, ऐं रियासत इहो नथी सोचे बाबा जेकॾहिं तव्हांखे रिलीजियस मिनारिटी ऐं रिलीजियस मिनारिटीज़ में फ़र्क़ु आहे। जेकॾहिं तव्हां रिलीजियस मिनारिटीज़ खे वाकई तव्हां का शइ ॾियण था चाहियो त पोइ मां इन ख़्याल जो आहियां त बाबा जीअं पूरी दुनिया में बराबरि जा शहरी आहिनि, अमेरिका हुजे, इंडिया हुजे, बांग्लादेश हुजे, श्रीलंका हुजे, यूरोप हुजे, उते हिकिड़ो वोट आहे सभिनी जो, त असांखे उहो हिकिड़ो वोट जो हक़ ॾिनो वञे तॾहिं असां वटि लीडरशिप पैदा थींदी। इहो जेको ख़ैरात में या ऑक्शन में पैसनि जे एवज़ ॾियनि था त हू माण्हू त बिज़नेसमैन आहिनि, हू असांजा नुमाइंदा कॾहिं बणिजी नथा सघनि, ऐं न वरी हुननि वटि इहा सोच आहे त बाबा असां पंहिंजी कम्यूनिटी लाइ कुझु कयूं, छो जो हुननि खे परवाही कोन्हे। हुनखे ख़बर आहे जेकॾहिं असां पैसा न कमायासीं ऐं ॿिए दफ़े नून लीग हुजे, पीपल्स पार्टी हुजे या ॿियूं पार्टी हुजे, असांखे सीट कोन ॾींदियूं, तंहिंजे करे असां माल कमायो ऐं उन जे वरी सीट ख़रीद कंदासीं, छो जो हू वोट कोन था वठनि कंहिंखां बि, हू त वठंदा ख़ैरात में इहे शयूं, त पोइ त हुननि जी लीडरशिप त कंहिं कम जी कोन्हे न। परवेश सिंह राज साईं, सॼी मुल्क जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, तव्हां आइन ऐं कानून जी ॻाल्हि कई, आइन ऐं कानून सिंधी हिंदुनि या न चइजे अक़लियत जे लाइ अलॻि आहे, मुसलमाननि लाइ अलॻि आहे। तव्हां इन समूरी सूरत हाल खे पंहिंजे हिफ़ाज़त में आइन केतिरो था ॾिसो या पंहिंजे मुखालिफ़ आइन ऐं कानून केतिरो था ॾिसो? ॾिसो, जेसिताईं आर्टिकल 2 आहे तेसिताईं असां बराबरि जा शहरी आहियूं ई न, छो जो तव्हां ॾिसो त असांजे ख्वाबनि ते बि पारो, असांजे ख्वाबनि ते चौकीदार हेॾा आहिनि, बंदूकूं खणी बीठा आहिनि। मिसाल हिकिड़ो हिंदू, हिकिड़ो ईसाई, हिकिड़ो अहमदी, हिकिड़ो सिख इहो ख्वाब नथो ॾिसी सघे त उन्ही जो ईंदड़ नसुल जो को ॿार हिन मुल्क जो चीफ एग्जीक्यूटिव थींदो। ऐं जॾहिं त पाकिस्तान जूं कोर्टूं चवनि थियूं त भंगी मुस्लमान नथो थी सघे, माना भंगी जे लाइ बि हाणे हिकिड़ी एडवर्टाइज़ आई त उन में लिखियो त हिंदू मिनारिटी जो माण्हू हूंदो, माना मुस्लिम माण्हू न हूंदो, माना हू पाकिस्तान जे अंदरि इहो सम्झंदा त सफ़ाई करण खे हू ग़लति अमल सम्झंदा, तंहिंजे करे हिकिड़ो मुस्लमान भंगी नथो थी सघे। हाणे जॾहिं सोच इहा हूंदी त पोइ बराबरि जेसिताईं आइन में जेसिताईं तब्दीली न ईंदियूं असां नथा सम्झूं त का शइ थी सघे थी। असांखे जेकॾहिं हिननि खे का शइ भई हू जेकॾहिं चवंदा आहिनि त रिलीजियस मिनारिटीज़ असां वटि मिनिस्टर आहिनि, असांजा MP MNA सेनेटर आहिनि, हू सिर्फ़ु पंहिंजे पैसा कमाइण जे चकर में आहिनि। मिसाल जेकॾहिं सिंध में असां ॻणूं त जेकॾहिं 10 करोड़ फी माण्हू MP खां वठनि था त 1 अरब 20 करोड़ रुपया हिकिड़ी पार्टी कमाए थी पई। ईअं पंजाब में अलॻि कमाए थी, खैबर पख्तूनख्वा में अलॻि कमाए थी, बलोचिस्तान में अलॻि कमाए। ही हिकु बिज़नेस आहे, रिश्वत आहे सियासी पार्टियुनि खे स्टेट जे तरफ़ां ॾियण। राजी, मूंखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ो मुंहिंजी नज़र मां तस्वीर गुज़री जंहिंमें सखर में हिकिड़े पार्क सेठ टीकचंद मूलचंद पार्क खे दुआ फैमिली पार्क जे नाले सां मटायो थो वञे। इहे पुराणनि असासनि ऐं पुराणनि नालनि खे उन ते बि तव्हांजी चढ़त ॾाढी तेज़ी सां वधंदी पई वञे। ही जेको असां माज़ी शानदार माज़ी खे बिल्डोज़ करे उन जे मथां मज़हबी नयूं बिल्डिंगूं वॾियूं था, इन समूरे मामलनि खे तव्हां कीअं था ॾिसो? भैया असुल असांखे ॾिसणो पवंदो त हिकु त हूंदा आहिनि हुकुमरान बि हूंदी आहे अपोजिशन, हिते त न हुकुमरान बि जेको आहे उहे बि
पंहिंजे उन मज़हबी उन में रंगजी आहिनि, अपोज़िशन बि रंगजी आहिनि, ॿियूं वरी हिकिड़ियूं स्टेट पावर तंज़ीमूं मिसाल नेशनलिस्ट लेफ्टिस्ट या ॿियूं धुरियूं। हिते छा आहे त जेको स्टेट लीडर हुजण जे करे इस्लाम खे जेको यूज़ कयो वियो आहे त मुस्लमानियत खे जेको इस्तेमालु कयो आहे, इन जे करे को माण्हू ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। बाबा हिते कंहिं न्याणी जे मज़हब तब्दील करण ते बि कंहिंखे को ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। ऐं उन्हनि खे कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ा दोस्त मिलंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त यार तव्हांखे छो थो एतिराज़ थिए जेकॾहिं को माण्हू मुस्लमान थिए थो त तव्हांखे असांखे हिन उमिरि में बि अञा दोस्त चवंदा आहिनि त यार तव्हां एतिरा सुठा माण्हू आहियो, मुस्लमान छो न थींदा आहियो। पोइ हुते कंहिं पार्क ते कंहिं रोड खे जे नाले हिंदू खे मुस्लमान करण ते कंहिंखे छा एतिराज़ थींदो। स्टेट पावर तंज़ीमूं ख़तम थी चुकियूं आहिनि, अपोज़िशन रही कोन्हे, ऐं बाक़ी जेके हुकुमरान धुरियूं आहिनि। तव्हां ॾिठो त सिंध में असेंबली हिकिड़ो बिल पास कयो फोर्स कन्वर्जन जो, त सेकंडनि में जमायत इस्लामी जो हिकिड़ो अमीर आसिफ ज़रदारी खे रिंग थो करे, हाफ़िज़ सईद रिंग थो करे, त सेकंडनि में हू बिल वापसि थो वरितो वञे। जॾहिं त उन बिल ते सिग्नेटरी पीपल्स पार्टी, नून लीग, फंक्शनल लीग, MQM, PTI सभु धुरियूं आहिनि। सभई धुरियूं एग्री आहिनि इन बिल ते त बाबा सिंध में फोर्स कन्वर्जन थिए थी, इनखे रोकजे। त सेकंडनि में सिर्फ़ ॿिनि फोननि ते, हिकु जमायत इस्लामी जे अमीर जे फोन ते ऐं हिकु हाफ़िज़ सईद जे फोन ते उहो बिल वापसि थो वरितो वञे। कंहिं में हिमत कोन थी थिए त बाबा ॻाल्हाए सघे, त पोइ उहे रोडनि ऐं रस्तनि ऐं पार्कुनि खे मुस्लमान बणाइण ते कंहिंखे छा एतिराज़ हूंदो। राजाई, तव्हां जेकॾहिं एज़ एन इंडिपेंडेंट का ज़हन में का अहिड़ी पॉलिसी आहे जेकी इम्प्लीमेंट कजे ऐं मसइला कुझु हल थी सघनि, तव्हांजी नज़र में का अहिड़ो सोल्यूशन आहे हिन रियासत में रही करे बराबरी वारी बुनियाद ते हलण वारी ॻाल्हि? बिल्कुलु आहे। ऐं ॾिसो न, असां त इंटरनेशनलिस्ट आहियूं, सोसाइटी जा हामी आहियूं। असां लाइ त पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, साउथ एशिया हिकिड़ो मुल्क हुजे त असांखे कोई एतिराज़ ई कोन्हे। प्रॉब्लम इहो आहे त जेसि ताईं आइन जे अंदरि आर्टिकल 2 आहे, जेसि ताईं हू स्टेट रीजन आहे, त तव्हांखे मुमकिन ई कोन्हे। ॾिसो न, हिते हालत इहा आहे जो अॼु ताईं क़ौमुनि खे बि जेको आहे क़ौम तस्लीम कोन कयो वञे। मिसाल पंजाबी हुजे, सिंधी हुजे, पख्तून हुजे, बलोच हुजे, सराइकी हुजे, हज़ारनि सालनि जी तफ़कुस कंदड़ हुननि जी पंहिंजी आइडेंटिटी आहे। उन ई खे बि हू कोशिश कनि था त बाबा न, तव्हां इस्लामिक आइडियोलॉजी जा फॉलोअर जो, तव्हां सिर्फ़ु हिकु क़ौम आहे पाकिस्तान जे अंदरि, को आहे मुस्लमान। को ताजुब थो अचे, नबी पाक सल्लम जे दौर में अरबी ऐं अजमी जी ॻाल्हि कई आहे। अॼु अरब क़ौम परस्ती दुनिया में पूरी ॻाल्हि थी हले, ऐं असां वारा नमरान खे अलाह कॾहिं अलाए अकल ॾींदो। एॾा बेवकूफ़ आहिनि जो हू क़ौमनि खे कोन था तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि। जेके माण्हू उहे कीअं तस्लीम कंदा त पाकिस्तान जे अंदरि जेको आहे रांदि हिंदू, ईसाई, सिख, MP जेको आहे उन्हनि खे राइट्स ॾियूं या आर्टिकल 2 ख़तमु करे उन्हनि खे बराबरि जो शहरी ॾियूं। हीअ त मुमकिन तॾहिं आहे जॾहिं यूनाइटेड नेशन, अमेरिका, यूरोप हिननि खे चए बाबा तव्हां जेकॾहिं बराबरि जा शहरी नथा कयो त असां तव्हांजी इमदादूं बंदि कंदासीं। चाइना हुजे, उहो चाइना खे बि इहो सोचणो घुरिजे, न त अदरवाइज़ त मां नथो सम्झां त हीअ ख़र्च ॾेई आहे अहिड़ो कंदा। राजा, वॉच लिस्ट में नालो अची वियो आहे पाकिस्तान जो। पाकिस्तान जे मथां अमरीका बि तमामु घणो नाराज़ नज़र अचे पियो। इन समूरे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो त इहो वॉच लिस्ट में पाकिस्तान जो नालो छा वाकई मज़हबी माण्हुनि सां या जेके असल प्रॉब्लम आहे उहो ठीकु आहे या को ॿियो मामिलो आहे? बुनियादी तौर ते ॾिसो न, दुनिया जा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि, हर मुल्क जा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि। मुंहिंजे हिसाब सां हर मुल्क पंहिंजे इंट्रस्ट जे हिसाब सां हलंदो। पाकिस्तान जा जेके हुकुमरान आहिनि उहे बुनियादी तौर ते करप्ट आहिनि, ऐं करप्ट माण्हू बेवकूफ़ हूंदा आहिनि। असां सिंधी में चवंदा आहिनि त चेरे लाइ ॿकरी कोन आहिनि। पोइ ही बेवकूफ़ आहिनि। अॼु बि हिननि खे पंहिंजी पॉलिसियुनि ते नज़रसानी करणु घुरिजे। हिननि खे स्टेट रिलीजन खे ख़तमु करणु घुरिजे। हिननि खे सभिनी शहरनि खे बराबरि करणु घुरिजे। हिननि खे क़ौमुनि खे राइट ॾियणु घुरिजनि। हिननि खे क़ौमनि जो तफ़कुस बहाल करणु घुरिजे। हिननि खे
बेवकूफ़ी मां निकिरणु घुरिजे, हिननि खे करप्शन ख़तम करणु घुरिजे, हिननि खे सोचणु घुरिजे त बाबा मुल्क दुनिया तरक़ी तॾहिं कंदा आहिनि जॾहिं तव्हां उन्हनि जे वजूद खे तस्लीम कंदो। पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे, घण मज़हबी मुल्क आहे। जेकॾहिं मिसाल आहे त बलोचिस्तान जी जेकी सूरत हाल आहे अॼु बलोचिस्तान में ही वियोसि, मुंहिंजा दोस्त आहिनि फ्लोर मिल जा मालिक मूंखे वठी विया तुर्बत, त मूंखे त उते का शइ नज़र न आई, सिर्फ़ु रोड रस्ता वीरान। ही रोड कहिड़े कम जा आहिनि मूंखे समझ में नथी अचे। ही पाकिस्तान खे पाण ॿोड़ींदा, ही पाकिस्तान जा मूंखे त लॻंदो आहे पाण दुश्मन। पाकिस्तान जा ही दोस्त हुजनि त ही हिकदमि क़ौमुनि जे आइडेंटिटी खे मञनि, बलोचनि जी इन ॻाल्हि खे तस्लीम कनि त बाबा ठीकु आहे, बलोचिस्तान जी डेवलपमेंट में बलोचिस्तान खे मिलंदो ऐं बलोचिस्तान जे अंदरि कंहिंखे बि असां वोट जो राइट न ॾींदासीं। जेकॾहिं बलोचिस्तान खे सोवरेन स्टेट जो डिक्लेयर कनि त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। इंडिया में केतिरियूं रियासतियूं आहिनि जेके सोवरेन स्टेट आहिनि ऐं अॼु ही दुनिया में बदनाम थियनि था रिलीजियस मिनॉरिटीज़ जे करे। हिननि खे सोचणु घुरिजे त बाबा रिलीजियस मिनॉरिटीज़ खे राइट ॾियणु घुरिजे, स्टेट रिलीजन खे ख़तमु करणु घुरिजे ऐं सभिनी शहरनि खे बराबरि जो शहरी करणु घुरिजे। सभु जीअं अमेरिका में सभु अमेरिकन आहिनि, इंडिया में सभु इंडियन आहिनि, बंगाल में बंगाली आहिनि, पाकिस्तान जा सभिनी खे पाकिस्तानी बराबरि कनि। हिकिड़ो जेकॾहिं हिंदू जे घर में ॿार ॼायो त उहो पाकिस्तान जी धरती ते ॼाए थो त पाकिस्तानी त आहे न, पासपोर्ट हुनखे ॾियो था, आइडेंटिटी कार्ड ॾियो था, आइन में हुनखे तव्हां बराबरि छो था चओ। जेसि ताईं इहे शयूं तब्दील न कंदा, इहे बेवकूफ़ी वारियूं जेके हिननि जा अमल आहिनि ख़तम न कंदा, ही पंहिंजे लाइ ॾचो था क्रिएट कर। ही जेको आहे ईअं न सम्झनि त को चाइना हिननि लाइ का सिर्फ़ु सेफ कंट्री थींदी। हिननि खे सोचणु घुरिजे, न न्यू सोशल कॉन्ट्रेक्ट ते हिननि खे वधणु घुरिजे त पाकिस्तान में हिकु न्यू जेको 40 जी किरारदार हुई उन ते अमल करणु घुरिजे। हिननि खे उनको अञा अॻिते वधणु घुरिजे, न्यू सोशल कॉन्ट्रेक्ट ते नओं आइन ॾियणु घुरिजे हिननि खे त बाबा हाणे असां उहे सभु शयूं माज़ी जा किसा थी विया, जेको ग़लतियूं थियूं उनखे ख़तमु करणु। पर मूंखे नथो नज़र अचे री करे हमरा को ग़लतियूं सिखण लाइ तयारु आहे। आख़िरी सवाल, सिंध में गुमशुदगियूं अञा पंहिंजे उरूज ते आहिनि ऐं काफ़ी सारा गुम थियल माण्हू उहे क़ौम परस्त हुजनि, सरकारी आम सिंधी हुजनि, वापसी जो को रस्तो ई नज़र नथो अचे। हाणे त महीना थी विया हफ़्तनि जी जाइ ते। भैया न मूं जे अॻ में चयो ही बेवकूफ़ आहिनि, ही सिखण लाइ तयार ई न आहिनि। मूंखे ॿुधायो सिंध जे अंदरि कहिड़ी मूवमेंट आहे, सिंध पुरमुन खिमचो आहे, सिंध सॼो में नॉन वायलेंट रहियो आहे। मज़ेदार ॻाल्हि इहो आहे, असां सम्झंदा आहियूं त बाबा सिंधी माण्हू पाणी आहिनि ऐं पाणी पंहिंजो पाण रस्तो वठंदा आहिनि। सिंधी कॾहिं न कंहिंसां विढ़िया, न कॾहिं कंहिंसां झेड़ो कयूं, न कंहिं ते हमलो कयूं। ही जेके मिसिंग पर्सन थियनि था असांजा नौजवान, त हिननि खे हिकदमि आज़ादु करणु घुरिजे। ही माना माण्हुनि जे अंदरि मूंखे उहे सभिनी छो था नफ़रत क्रिएट कनि। उहे मासूम ॿार जेकॾहिं हुननि का ग़लती कई आहे तव्हांजी नज़र में त कोर्टूं आहिनि, कोर्टूं बि तव्हांजे माते ते आहिनि, तव्हांजे अंदर में आहिनि। इहा असांखे यकीन आहे कोर्टूं बि तव्हांजे फैसले हुकुम खां सवाइ को फ़ैसिलो पंहिंजो फ़ैसिलो कोन्हे कंदियूं। पोइ बि तव्हांखे कोर्टुनि जे ते एतबार न आहे। नौजवाननि खे जेकर तव्हां जॾहिं बलोचनि खे चओ था त बाबा जेके पाणनि तो लही था अचनि उन्हनि खे माफ़ी था ॾियूं, सिंधी माण्हू त कॾहिं हथियार ॾिठो ई कोन्हे, सिंधियुनि खे हथियार हलाइण ई कोन थो अचे। त बाबा जेकॾहिं हुननि जूं ग़लतियूं आहिनि हुननि जे कोर्ट जे हवाले कयो ऐं उन्हनि जी नई तरबियत कयो। ऐं सिंधी माण्हू मां नथो सम्झां कंहिं प्रॉक्सी जो हिसो आहे या हिसो थियणु चाहे थो। हरूभरू जेकॾहिं अहिड़ी फिज़ा क्रिएट कंदा त हिननि लाइ वॾो नुक़सानकार आहे। ऐं मां त चवंदुमि त हिननि खे हिकदमि आज़ादु करणु घुरिजे त जीअं सिंध में बलूचिस्तान जीअं सूरत हाल पैदा न थिए। राज साईं, सेक्युलर सिंध फोरम तव्हांजो जेको फोरम आहे उहो इन पंहिंजे एक्टिविटीज़ जे हवाले सां असांजे सामाईन खे ॿुधायो त उन जूं छा एक्टिविटीज़ आहिनि ऐं सिंध में छा तव्हां नथा सम्झो त सिंधी हिंदुनि जी का मालिकी थियण जे लाइ का जमात थियणु घुरिजे, का लीडरशिप पैदा थियणु घुरिजे जेकी उन्हनि जी मालिकी करे? सेक्युलर सिंध फोरम बुनियादी तौर ते असां 2012 में क़ाइमु कयोसीं, जंहिंजो मक़सदु हुयो त फोर्स कन्वर्स जे अगेंस्ट मुहिम हलाइजे ऐं ॿियो स्टेट रिलीजन खे ख़तमु कजे। असुल मक़सदु इन जा ॿ हुआ।
पर मां सम्झां सिंध हिंदुनि जी का अलॻि तंज़ीम न थियणु घुरिजे। मां त मिसाल आहे इन शइ जो मुखालिफ़ आहियां, असां सभु दोस्त इन शइ जो मुखालिफ़ आहियूं ऐं सेकुलर सिंध फोरम का NGO न आहे जो कंहिंजी मदद ते हलंदी हुजे। असां पाण में दोस्त आहियूं ऐं पंहिंजे फंड ते सॼो कमु कयूं था ऐं असांजी इहा ख़्वाहिश आहे त सिंध में हिकिड़ी अहिड़ी पार्टी ठाहिणु घुरिजे जेका फुल सेक्युलर हुजे ऐं उहा इन बुनियादनि ते हुजे त बाबा सिंधी हिकु क़ौम आहे ऐं जंहिंमें को बि तफ़ावत मज़हबनि जो तफ़ावत न आहे। मज़हब सिंधी जीअं त सेक्युलर माइंडेड रहिया आहिनि तारीख़ में त ईअं सेक्युलर हुजनि। तंहिंजे करे असां हीउ फोरम क़याम कयो अथई। वॾी अशद ज़रूरत आहे त सिंध में हिकिड़ी अहिड़ी पार्टी ठहे जेकी हिन वक़्तु मौजूदा जेके सिंध जी सूरत हाल आहे, मिसाल सिंध जा रोड वीरान, सिंध जो इस्पतालूं वीरान, सिंध जा स्कूल वीरान, सिंध जा माण्हू वीरान। हालत इहा आहे त ठठो ज़िलो कराची सां गॾु आहे जिते फाटाको घटि लिटरेसी रेट आहे। सिंध जो माण्हुनि जे लाइ हिकु अहिड़ी पॉलिटिकल पार्टी घुरिजे ऐं जेकी आहे इन सभिनी खे मुंहुं फेस ॾिजे ऐं उहा जेकी हिकिड़ो वॾेरो कल्चर, हिकिड़ो फ्यूडल कल्चर आहे उन खे फेस करे ऐं पार्लियामेंट में अचे। सियासत जो मक़सदु इक़्तिदार हासिल करणु हूंदो आहे। असांजी हिकु बदकिस्मती रही आहे, कुझु माण्हुनि पार्लियामेंट खे हराम करार ॾिनो ऐं मां सम्झां थो अॼु जो ही जेको 21वीं सदी आहे त जेकॾहिं का तब्दीली ईंदी, जेकॾहिं को इनकलाब ईंदो उहो वोट जे ज़रिए ईंदो ऐं हिकु ब्लड जो फ्लो, रत जो फ्लो वहणु न घुरिजे। 21वीं सदी खे असां जेको आहे पंहिंजे मासूम ॿारनि खे माराइण वारे कल्चर इनकलाब, हिकिड़ो जेको खूनी इनकलाब पुराणो तस्वर हो उनखे ख़तमु करणु घुरिजे। नॉन वायलेंट मूवमेंट हुजे, उन पार्टी जो मोटिव हुजे ऐं हू जेको आहे फुल एंड फुली बुनियाद ते पंहिंजो पाण खे सेकुलर रखे ऐं उन जी डिमांड इहा ई हुजनि त बाबा असांजो ॿार जेको आहे स्कूल लाज़मी वञे, असांजो ॿार बुखियो पेट न हुजे, असांजो बेरोज़गार जेको आहे उहो जॉब लाइ ख़ुदकशियूं न करे ऐं इस्पताल में जेको आहे को वालदीन पंहिंजे ॿार खे अखियुनि सां मरंदे न ॾिसे, पैसा न हुजण जे करे इन बुनियादनि ते हिकिड़ी पार्टी खे बिल्कुलु ठाहिणु घुरिजे ऐं उहा मिडिल क्लास जी पार्टी हुजे। उन में कंहिं बि वॾेरे, कंहिं बि मौलवी, कंहिं बि पीर जो वास्तो न हुजणु घुरिजे। राजसाई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ वॾी महिरबानी। असां अॼु हिन प्रोग्राम मां तव्हां खां घणो कुझु सिखियोसीं ऐं साईं हिन सॼी ॻाल्हि ॿोल में राजसाई जो असल मक़सदु इहो त असांखे न रुगो बराबरी जी बुनियाद ते ट्रीट कयो वञे पर असांखे बराबर जो शहरी समझी करे हिन मुल्क में ओतिरा ई हक़ ॾिना वञनि जेतिरा आम मुसलमान माण्हुनि खे ॾिना था वञनि। इन ॻाल्हि सां पंहिंजे मेज़बान सर्वे चोडो खे अॼु जे मौज़ू सां इजाज़त ॾींदा। कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿी ॻाल्हि सां अवां जी समातुनि में वरी हाज़िर थींदासीं। राज साईं तव्हांखे बि ख़ुदाफ़िज़ चवंदासीं। वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु कढियो असांजे लाइ। वरी कंहिं ॿियो मौज़ू ते तव्हां सां ज़रूरु राब्तो कंदासीं। तेसीं ताईं सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।